ज़हर ज़िंदगी गुलामा इस तू मुखे कुछ डी मुझे माइटन वट छड़े तोखे जो माइटन वट छड़े चा घर जो कमकार केर कंदो माली केर कंदो कपड़ा केर धोइंदो बुहारी केर नींदो जेकॾहिं इहे कम कुछ डी तू कंदे न त लही कोन वेंदे जेकॾहिं ये सब कम मां कयां तो वो तोसा शादी छा जलाए के में हां तो के शो पीस वांगुरु सजाए अलमारी में रखण जे लाइ थोड़ी शादी कई है पहिरियां त तू मुखे ॾाढो भाईंदे हैं जीअं मां चवंदी हुअसि जीअं में जी मिलाईंदे हुए हाणे मां थोरो ॻाल्हायां थी त मुंहिंजी निड़ी में हथ थो विझी इहा वाट तो पंहिंजे लाइ पाण ठाही आ अलाही कहिड़ा मुंहिंजे मथो तावीज़ विधाई जो मूं पंहिंजे पीउ मां जी इज़त करण ई छॾे ॾिनी बाक़ी बची आहे हिकिड़ी भेण सोचां थो त बाक़ी ज़िंदगीअ जूं उनखे ख़ुशियूं ॾियां पर तुंहिंजे चवण ते हुनजी ज़हर ज़िंदगी करे छॾी मूं ख़ुदा खे मन हीउ हथ थो ॿधाए हाणे त सोच केॾो ग़लति कयो आहे तो इन जे करे चवां थो त पंहिंजो पाण खे संभाल पंहिंजो पाण खे न त मां वांगुरु पछताइण जो बि मौक़ो कोन मिलंदई मुंहिंजी दुश्मनी न तुंहिंजे माउ पीउ सां हुई न मीरा सां जेकॾहिं मां मीरा मां बेज़ार हुअसि न त उनजी शरारतुनि जे करे हाणे त अधी बि हिन घर में कोन्हे त पोइ छो थी वञे माइटनि न मूंखे हिते खौफ़ थो थिए इहे ज़ालिम ओठे वारा कंहिं वक़्त बि कुझु बि करे था सघनि हल हीअ माईअ खे त ॾिसो केॾो थी मौत खां टिजे तुंहिंजे टिजण सां भला मौत टरी वेंदो छा मौत त हिक न हिक जूं अचिणो आहे न सो ईंदो रईस वॾा जेकर सच में रईस कमाल खान जो छोकिरीअ खे अगवा करण में हथु आहे त पोइ तव्हां छा कंदो पोइ जूं ॻाल्हियूं पोइ ते छॾ पहिरियां सबूत ते हथु करण ॾे छोकिरी खे वापसि वरण ॾे पोइ सोचींदासीं त छोकिरीअ खे अगवा करण जी सज़ा छा हूंदी आहे तव्हां जॾहिं चयो त छोकिरी जे अगवा कराइण में ओठे वारनि जा हथ न कंहिं ॿी धुर जा हथ आहिनि उन वक़्तु थोरो कमाल खान घबराइजी वियो हो इन करे मुंहिंजो शक कमाल खान ॾांहुं आहे ख़ुदि न तुंहिंजी छोकिरी कमाल खे ॾिनल आहे तोखे त कमाल ते भरवसो करणु खपे तूं रहंदो उनखे वाइको थो करी मूंखे रुगो एतिरो ॿुधाए त उनजे पोयां तुंहिंजी कहिड़ी चाल आहे न बाबा साईं तव्हांजो शक कमाल खान ॾांहुं आहे त पोइ मूं तोखे कॾहिं चयो त मुंहिंजो शक कमाल ते आहे बाबा तव्हां ई त चयो हो त छोकिरी खे अगवा कराइण में ओठे वारनि जा हथ न आहिनि मूं तोखे चयो त ॿी धुर थी सघे थी न उन मां रबन वारा बि थी सघनि था छोकिरीअ जो पंहिंजो भाउ बि थी सघे थो रईस छोकिरीअ जो भाउ भला पंहिंजी भेण खे अगवा छो कंदो शैतान सबबु नाहे ॾींदो हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वधंदड़ दुश्मनीअ खे हवाए ॾींदो आहे त जीअं बाहि अञा भड़की उथे हिन वक़्तु मुंहिंजे शक जो दाइरो वसी आहे जॾहिं महदूद थी कमाल ताईं पहुतो न पोइ तोखे ॿुधाईंदुसि त मूंखे छा करिणो आहे छा ॻाल्हि आहे साईं अॼु परेशान नज़र पिया अचो शानी बेगम हिकु तरफ़ इन छोटू वारो मसलो ऐं वरी मीरा जे अगवा वारो मसलो अदा जे शक जी तलवार मुंहिंजे गर्दन जे मथां अची बीठी आहे हाणे जेकॾहिं छोटू वात खोले थो त पोइ अदा जे कहर खां तोखे ऐं मूंखे केरु बचाए कोन सघंदो इन्हनि मसलनि खे तूं मूं ॾेई वेंदे मूंखे पूरी पक आहे न जेकॾहिं छोरे खे मारायां थो त रहंदो मसलो वधी वेंदो ऐं अदा साईं मुंहिंजे कातल खे ॻोल्हण में देरी न कंदो छोकिरे खे काॾे गुम कराए छॾ इहो बि सोचियो हुयो पर हिन सां मसलो हल कोन थींदो छोकिरे ऐं हुन जे पीउ खे घुराए करे दाॿो ॾेई छॾ त जेकॾहिं हुननि वात खोलियो त अंजाम बुरो थींदनि इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदुसि शानी बेगम हिन मसइले जो ॿियो को हल ॻोल्हणो पवंदो जेको करिणो अथव जल्दी कयो ईअं न थिए त वॾे साईं जो शक जो दाइरो असांजी कीची में पवे फिलहाल तूं इहा कोशिश कर जेकॾहिं इहो छोरो हिते अचे त भाॼई सां अकेलो वक़्तु न गुज़ारे सघे ऐं छोरे खे घर जे कम में एॾो मुंझाए छॾ जो कंहिंसां ॻाल्हि न करे सघे बाक़ी मां कोशिश में आहियां को न को हल ॻोल्हे वठंदुसि
हाणे मीरा जे अगवा थियण जो शक तो मथां आहे ऐं साईं जूं नज़रूं बि हमेशह तुंहिंजे मथां आहिनि। पोइ इहो कमु कीअं कंदव? इहो मसलो मुंहिंजो आहे, तूं हिन लाइ परेशान न थी। हिते पी वञो ठा। रात जो हिन वक्त हिते छा लाइ? अरे दे त हाल ही गोठ तुंहिंजे पीउ जो आहे जो असां हिते नथा अची सघूं। ज़बान संभारे ॻाल्हाए, कमीनो कंचाए जा। गाड़े बोर्ड ते पलण वारा कुत्ता उहे ओठे जे साम्हूं ॻाल्हाइनि। ओठा हिते पी वञ, जे कॾहिं अॻिते वधियो ई न त पंहिंजे मौत जो ज़िम्मेवार पाण ई। तूं इहो सुठो नथो करीं, वॾे रहिस जो चैला। रात जे वक्त बंगले तरफ़ केर बि न अचे। बंगले जी भरिसां घिटियूं जेके आहिनि उहे तुंहिंजे रईस गफ़ार ख़ान ख़रीद कोन कयूं जो असां उतां लंघी नथा सघूं। ऐं न वरी गफ़ार ख़ान का सरकार आहे हितां जी जो उन घिटियुनि में कर्फ्यू लॻाए छॾे। असांजी दिलि जेड़ी मार घुरंदी असां इन्हनि घिटियुनि मां ईंदा वेंदासीं। जॾहिं असां तुंहिंजे रईस जे घर में अंदरि घेड़ूं पोइ तूं इहो हथियारो सिधो कजां। वञी पंहिंजे पीउ खे चइजां त भल सॼे ॻोठ में कर्फ्यू लॻाए छॾे। ओठो ईंदो रहंदो। उठाए कमीना, उठाए। कमीना के किथे लिकायो अथव? असां तो मां ओसी ताईं हथ कोन कढंदासीं जेसी ताईं तूं इहो न ॿुधाईंदे त मीरा किथे आहे। मारे छॾ, भले उफट मारे छॾ, मीरा जो ॾस तव्हांखे कॾहिं बि कोन ॾींदुसि। कुट हिन कमीणे खे, कुट। हा हा हथ कढी वञी हाणे। जेकॾहिं कमीणे खे ख़बर हुजे न भाॼई मीरा किथे आहे असांखे ॿुधाया, पर भाॼई मीरा खे अगवा करण वारो अञा को ॿियो अथई। मां तव्हांखे पहिरियां ई चयो हो न त जेसिताईं ओठो असांजी ओताक जी दीवार नथो टपे तेसिताईं हुनजे साम्हूं न अचिजो। पोइ तव्हां जल्दबाज़ी करे उनखे घिटीअ में रोकण जी कोशिशि छो कई? छा मां ओठे खे उन करे ॾोही ठहिराईंदुसि त हू अधु राति जो घिटीअ में आयो? बाबा साईं इहो नंढे रईस जो हुकुम हुयो। अड़े निभागा, मां तव्हांखे ईअं चयो? मां तव्हांखे चयो त ओठो या ओठे जा भाइर जेकॾहिं असांजे उताक जी भित टपण जी कोशिशि करनि पोइ उन्हनि खे ॿुधिजो। ही तुंहिंजा हमराद एतिरा तकड़ा आहिनि जो घिटीअ में ई ओठे जे हथां पादर खाई बूथ सुॼाए अचे हिते पहुता आहिनि। डरो मुंहिंजे अखियुनि अॻियां, निकिरो हितां। जेकॾहिं मुंहिंजा हमरा हे तकड़ न करनि हा न त ओठो असांजे उताक में दाख़िल ज़रूरु थिए हा। कमाल खान थी सघे थो हू कंहिं ॿिए कम सां वेंदो हुजे। अधु राति जो इन तरफ़ ओठे जो ॿियो कहिड़ो कमु हूंदो? मतां खेरूअ जे ॻोठ वेंदा हुजनि। अदा साईं, ओठे वारा हींअर खेरू सां गॾिया था वठनि, मतां छोरी खे अगवा करे खेरू तरफ़ न वेंदा हुजनि। ऐं मूंखे ईअं थो लॻे त हिननि छोरी खे खेरू जे हवाले कयो आहे, मतां होॾे वेंदा हुजनि। ईअं बि थी सघे थो कमाल खान, पर हाणे असांखे खेरूअ जे मथां बि नज़र रखणी पवंदी। रबन, सॼी ज़िंदगी ॾुख ऐं सोर ॾिठा आहिनि, पर तोसां मंगड़ो थियण खां पोइ मुंहिंजे दिलि में इहा उमेद जागी आहे त तूं मूंखे खोड़ सारियूं ख़ुशियूं ॾींदी। हा मीरा, मां तोखे खोड़ सारी ख़ुशियूं ॾींदुसि, एतिरियूं ख़ुशियूं ॾींदुसि जो तुंहिंजे दामन में मापी कोन सघंदी। पर रबन, जेकर मां मोबाइल खणंदी हुअसि त तूं अदा जी या मूं मथां शक त कोन कंदे? न को, मां छा लाइ कंदुसि? अलाए, मतां सोची त मीरा मोबाइल ते ॿिनि छोकरनि सां ॻाल्हाए थी। जेकॾहिं कंहिंसां मोबाइल ते ॻाल्हाईंदी त हिन में ॾोह कहिड़ो थी पियो? जे मां ॿिनि सां ॻाल्हाईंदसि तोखे पोइ बि ॾुखियो कोन लॻंदो? मीरा,
जेकॾहिं तुंहिंजे दिलि में मां आहियां ऐं तुंहिंजी मोहबत मूंसां आहे पोइ त पहिरीं ॻाल्हि त तूं कंहिं ॿिए सां ॻाल्हाईंदी ई कान। जेकॾहिं ॻाल्हाईंदी बि त ज़माने जे कमकार ख़ातिर मीरा जेकॾहिं पोइ बि मां तो मथां शक कयो त उहो शक तो मथां न पर मुंहिंजी मोहबत जी खोट हूंदी जो मां तुंहिंजी मोहबत ते भरोसो न कयो। रबन तूं केॾो न सुठो आहे। काश तो वारी सोच मुंहिंजे भाउ जी बि हुजे त मां कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसां। पठाणी केॾी न ख़ुशनसीब आहे जंहिंखे तो जहिड़ा भाइर मिलिया आहिनि। पर मालिक जेकॾहिं मुंहिंजी क़िस्मत में तो जहिड़ी सुठी सोच रखंदड़ भाउ नाहे लिखियो त हमसफ़र लिखी छॾियो आहे। इहो बि मुंहिंजे मालिक जो मूं मथां वॾो अहसान आहे जो मूंखे तूं मिली वियो आहे। चाई क़ुरान मालिक मूं सम्झियो हो त रबन सां शादी थियण खां पोइ मुंहिंजा ॾुख सूर ऐं पीड़ाऊं ख़तम थियण वारियूं आहिनि। पर न ॼाण त तूं मुंहिंजी ज़िंदगीअ में कुझु ॿियो लिखी छॾियो। हे मुंहिंजा मालिक मूंखे एतिरो न आज़मायो। मूं में हाणे वधीक ॾुख सहण जी साहब नाहे। मुंहिंजी मौत जो कारण बणजनि हिन खां पहिरियां मुंहिंजा मालिक तू मूं ते पंहिंजो रहम फरमाए। इन्हनि ॾुखनि खे का ॿी वाट ॾेखारे मुंहिंजा मालिक त जीअं मुंहिंजी बजर छॾे वञनि। त हाणे मूं में ये ॾुख सहण जी सप नाहे मुंहिंजा मालिक। कुर्बान ये तो सब कहाँ शर गयो आहे? जिन पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। ख़बर ई नथी पवे त गफ़ार खान ऐं तव्हांजे विच में छा हली रहियो आहे। जेको कुझु असांजे विच में हली रहियो आहे तमामु जल्द सभिनि खे ख़बर पइजी वेंदी। कुर्बान ग़लति न सम्झाए, सिर्फ़ु इहो ॿुधा त छोकिरी खे अगवा कंहिं कयो आहे। तव्हांखे छा थो लॻे? कुर्बान जेतिरो वात ओतिरियूं ॻाल्हियूं। इन जे करे का बि ख़बर नथी पवे त छोकिरी खे अगवा कयो कंहिं आहे। भला हीअ तोसां दुश्मनी कंहिं कई कुर्बान? केरु थो करे सघे? गफ़ार खान अहिड़ी ॿाराणी त कोन कंदो। इहा छछोर पाई रबन वारा ई करे सघनि था। तव्हांजी महिरबानी अदा जो तव्हां वक़्त ते अची मुंहिंजी मदद कई। ही दुश्मनी इते ख़त्म थियण वारी न आहे लाउती। इहा घणनि जा सिर खणंदी, घणनि जा। थी सघे थो त गफ़ार खान अमुन करण में कामयाब थी वञे। न लाउती, अमुन जो पखी मरी वियो। हाणे हिते अमुन करण गफ़ार खान जे वस जी ॻाल्हि ई न आहे। ही जेको ज़िद आहे लाउती, इहो घणनि जा घर बर्बाद कंदी लाउती। कुर्बान जेकॾहिं उते न आहे पहुतो त पोइ पक सम्झो त कुर्बान रस्ते ताईं गुम थी वियो आहे, उतां ई खंभिजी वियो आहे। अदा ॻाल्हि त ॿुध, किथे यारां त असां सां खैरू त कोन थो खेॾे। खैरू जो कहिड़ो फ़ाइदो? अदा तोखे त ख़बर हूंदी शायदि त इहो खैरू कमाल खान जो ख़ासि माण्हू आहे। खैरू जेकॾहिं कमाल जो ख़ासि माण्हू हुजे हा त मां जी ज़िंदा न हुजां हा। बस हाणे बस ठहियो, तूं माठ कर। खैरूअ जी वकालत न कर खैरूअ जी वकालत। अदी सही थी चई, रात खैरू जी हुयो जंहिं गफ़ार खान खे अख ॾेखारी आहे वो सिर्फ़ असांजी दुश्मनी जे करे। अदा कुर्बान जो सोचो अथव त उहो
किथे हूं तू? कुर्बान के बारे में हाणे सोचूं था। हाणे इते ही खबर पवंदी त कुर्बान किथे आ। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त तो हिकु छोकिरी जे करे वैसे गफ़ार खान सां वञी दुश्मनी कई। चाचा ही चाहे थो त गफ़ार खान राति हिते अचे ऐं असांखे हितां ॿधी खणी वञे। सोट हिते रेस गफ़ार खान जी हुकूमत न आहे जो हिते ईंदो ऐं असांखे ॿधी खणी वेंदो। भले असांखे ॿधी खणी न वञनि पर अॼु आयो हुन सां दुश्मनी चङी कोन्हे। बाबा हिकु त मां ओठे वारनि सां दोस्ती न रखां, हाणे जेकॾहिं मूं दोस्ती रखी आहे न निभाइणी त पवंदी न। ओठे वारा तोखे अहिड़ी खॾ में हणंदा जिथां तूं सॼी ॼमार निकिरी बि कोन सघंदे। सोट मां तोखे मयार कोन ॾींदुसि त तूं अचे मूंखे खॾ मां कढ। तूं भले मयार न ॾे पर सौट रहीं तोखे खॾ में किरण कोन ॾींदुसि। बादल पुट हिनखे तूं केतिरो बि सम्झा पर 12 महीने बकरी वांगुरु जी ॿिए कोन वेंदी। बाबा तोखे त ख़बर आहे न त मुंहिंजी बूटी बि आहे। भलो साईं बूटी बि आहे, सालिह फॾाई जो पुट बूटी बि आहे। चाचा ओठे वारा हिनखे संग जे आसरे कुहाए छॾींदा ऐं इल्ज़ाम गफ़ार खान ते हणंदा। बादल पुट लख जी ॻाल्हि कई अथई, मथां छोरा ओठे वारनि राति रहियो आहीं। तोखे पूरो करे हवाई फायरिंग कंदा, पोइ चवंदा गफ़ार खान महिमान मारे वियो। बाबा एतिरा ओठे वारा वियल न आहिनि जेतिरो तव्हां उन्हनि खे सम्झो था। हा सौट इहा तोखे ख़बर जल्द पइजी वेंदी त ओठे वारा केतिरा मोतबर आहिनि। बाबा ओठो ऐं उनजा भैर ग़रीब इहो त खोड़ो ई कोन थो लॻे। अबा गरीब ने डिंगाई सही पर तहां तो उन सां दुश्मनी विहाए आयो न। जो अॼु असां उन सां दुश्मनी विहारे आया आहियूं, जॾहिं खां वठी असां सम्झ जहिड़ा थिया आहियूं न तॾहिं खां वठी ओठे वारनि सां असां विढ़ंदा पिया अचूं, विढ़ंदा। अमां पहिरियों दफ़ो बिलोरे रांदि ते जना लुकमान खे कुटियो होसीं न उहा मार हुनखे अॼु बि यादि हूंदी। अदा इहा ॻाल्हि त थोरी थोरी मूंखे बि यादि आहे। अदी पर जंहिंखे पादर लॻा हूंदा न उनखे त घणो यादि हूंदो। पुट उहे ॿाराणा जहिड़ा ओठे वारा दरगुज़र करे विया, हींअर ओठे वारा होश में ई न आहिनि। जॾहिं न कुर्बान घर पहुतो ऐं ओठे उनजी हालत इहा ॾिठी त पोइ इहो सोच ओठो छा कंदो। बाबा हिन वक़्तु ओठो रईस गफ़ार खान सां कोन थो पुॼी सघे त पोइ असां सां छा फिटाईंदो। ऐं बाक़ी जेका तहां कुर्बान खे मार ॾिनी हा उहा छा आई वई? अम्मा दरगुज़र करण खां सिवा ओठे वारनि वटि ॿी वाट कान्हे का। हा अम्मा खुदा करे ईअं ई थिए। अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा तूं परेशान न थी, इहे असांखे कुझु बि कोन करे सघंदा। बाबा जेकर 2-3 डंडा हयूं बि न पोइ वरी असां ॿई भैर गॾिजी लुकमान खे वञी खणी ईंदासीं पर मुड़ंदव कोन। न बाबा ख़बर बि अथई त असां मुड़ंदासीं कोन, पोइ हरू भरू जी इहे नसतियूं छा लाइ। क़ुरान कालो यार तूं पंहिंजे छोकिरे वारो मसलो न ॿुधायो। वाह रमू वाह, तोखे मां चयो त इहा राज़ जी ॻाल्हि आहे, राज़ में रखजांइ। वाह जो साईं तूं मुंहिंजो राज़ रखियो आहे। कालो यार ही बि तुंहिंजा पंहिंजा आहिनि, कोई धारिया त न आहिनि। कालू अहिड़ी का ॻाल्हि आहे छा जेकी असांखे नथो ॿुधाई? न न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। कालू का त ॻाल्हि ज़रूरु आहे। यार चयमि न मूं मिड़े रमू सां मज़ाक पे कई, ॾिसांसि पियो त रमू जी गुजी केतिरी आहे। हाणे ॻाल्हि लटाईंदो उन वक़्तु ॻाल्हि ॿुधाइण लाइ सफ़ा रोअण जहिड़ो थी वए। छॾे यार रमू, तूं मूंखे मुंझाइण लाइ मिकिर पियो करीं। वॾो को मिकिरे लाहींदो तूं यार न चईसि, वॾो आहे कुझु त इज़त कयोसि यार। ग़रीब माण्हू जी भले उमिरि केॾी बि वॾी थी वञे पर हू वॾो कॾहिं बि नथो थी सघे। पैसे वारो भले टूट छोरो छो न हुजे पर उनखे असां जहिड़ा अछी ॾाढ़ी वारा बि साईं साईं करे मिलंदा। बसि अदा अहिड़ो ज़मानो अची वियो आहे। यार न्याल असां त कालू जी दिलि दुखाए छॾी। हाणे ॾिसो छा था, हलो त परचाए अचोसि, सॼी राति पियो रहंदो। बी कालू बी बी अदा बी असांजे सिर जा साईं बी। हलो खुदन जेका तुंहिंजी सलाह। बाक़ी छोकिरो पास त बाहि ॿारियो वेठो आहे। भाई हाणे ॿुध, तारीख़ घटाइण सां मसला खुटंदा कोन, तारीख़ कोन था घटायूं। बाक़ी हाणे हीअं आहे त बड़ी सादगीअ सां करे था छॾियूं शादी। अदा खुदन असां बि इहो चाहियूं था त सादगी सां शादी थिए।
पर बाबा मां नथो चाहियां। मां चाहियां तो शादी दुल दमामन तां थे, चाचन मामन तां थे। वरी पोइ साईं तुंहिंजी शादी कराईंदासीं मोहंड्रे जी। वॾे धूमधाम सां तुंहिंजी शादी कंदासीं। सच फुफी? नूर भटारे जो कसम। फुफी तो त दिल खुश करे छॾी। तुंहिंजा पेर किथे आहिनि जो चुमा? पेर परे न आहिनि, ही पिया आहिनि। फुफी ॿिए चकर हींअर तकड़ न आहे। अदा खुदनि ॾींहं बि थोरा बचा आहिनि, असां वटि बि कुझु न आहे। छोकर खे ॾाज ॿाज त ॾियूं न। मंज़ूर है तोखे सुभाणे 40,000 मां ॾींदुसि, गणती न कर। 40,000? पर पुट उन सां बि कुझु न थींदो। अदा जेको बि वणई न ओ वठो अचिजा। हाणे असीं तोखे मयार ॾींदासीं छा? न न, घर जी ॻाल्हि आहे। ओ मां सुभाणे ई मुंहिंजो ॾाज वठो, लारायो मुंहिंजो लाऊं। ही निभाका भी हिन वक्त अची असांजी विची में पिया। एक तरफ गफार खान है कमाल खान, बे तरफ वो कमीनो गुलाम। आने वरी ही निभागा अची मैदान में लथा है। अदा इन जो मतलब त इन रब्बुआ मीरा के नाए विसारियो। हाणे सब कम पासे ते करे इन के खत्म कबो। छदी नी मजनू के वते कंदो लैला लैला, तोखे लैला पंहिंजी मिली वेंदी। तूं सिर्फ इहो सोच त तुंहिंजी लैला तो वटि कीअं वापसि अचे। अदा असांजो शक रब नारन तरफ हुयो, पर उन्हनि जे इन कदम सां पक थी वई त इहो कमु उन्हनि जो न आहे। रबन वारा भी ना आहिनि। अधो वॾो चवे तो त इहा ॿाराणी गफ़ार खान भी न कंदो। पक समझ त इहो कमु कमाल खान जो आहे। तूं सही तो चई लुकमान, इहो सॼो ई कमु कमीने कमाल खान जो आहे। छोकिरी खे किथे लिकाए रखियो अथई? इहा ख़बर कमाल खान जे कहिड़े माण्हू खां पवंदी, सिर्फ़ इहा जांच करणी आहे। कमाल जो हिन महिल ख़ासि माण्हू नबू आहे। नबू नबू कमाल खान एॾो वॾो राज़ नबू जे हवाले नथो करे सघे। छोकिरी किथे आहे ऐं इहा साज़िश असां ख़िलाफ़ कंहिं कई आहे, उहा ॼाण जंहिं माण्हू खां असांखे मिलंदी उहो हिन दिलि ते चिटजी वियो आहे। तूं वञ लुकमान, ख़ैरू ताईं नियापो पहुचाए त हू राति ताईं असां वटि पहुची वञे। खैरू खे घुराइण लाज़मी आहे छा? इहो कमु त असां बि करे सघूं था। लुकमान तूं ख़ैरू खे सुञाणे ई न। जेकॾहिं तूं ख़ैरू खे चवें बाह जे अंदरि दाख़िल थी त उन में वञण खां किबाईंदो न। जंहिं माण्हू खे वठी राति असां अगवा कंदासीं उन्ही खे वठी अची पंहिंजे घर में त कोन विहारींदासीं न। ज़ाहिर आहे जेसि ताईं असां उन्ही जी मदद सां छोकिरी ताईं नथा पहुचूं, एसी ताईं ख़ैरू जे असांखे हवाले करणो ई पवंदो। ठीकु आहे, पोइ जेको तुंहिंजो हुकुम। ख़ैरू खे चइजांइ त राति अकेलो न अचे, पाण सां गॾु हिकिड़ो हमरा ॿियो बि वठी अचे। असां ॻोठ खां ॿाहिरि न निकिरंदासीं। ॻोठ जे अंदरि रही करे असां इहो साबित कंदासीं जीअं रईस जो शक असां ताईं न अचे। जेकॾहिं अचे बि सही, जीअं उनखे ॻाल्हाइण जे लाइ को बि सबूत न मिले। रईस खे भल असांजे ख़िलाफ़ सबूत मिली वञे, पर उनखे को बि अहिड़ो रस्तो न मिले जंहिं मां हू असांखे साबित करे सघे। ठीकु आहे वदा पीअ 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 त सही। वदा अरे पीअ 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 त सही। निभागो तवाई ते लॻो थो हुते। अरे पीअ पीअ ॿुधी कोन थो? अदा के अलाए छा थियो आहे, पियो तो रुगी बुक कट करे छा आहे? अरे बीह बीह दाते बीह, मां चाहे तो इते बीह। तू घर हल मां चा पियो। अदा तवाई नथी मां चाहे तो मोट मोट। छा कया? हां मूं चयो वापस मोट। आवाज समझ में नथो अचे। अरे मूं चयो जेकॾहिं ओठे वारा अची आ न त जूतन सां बूथ कुटी दई। छा जूता टुटी पिया न, उहे वठी अचां? हाँ अरे बीह बीह मां अचां तो, जूता टुटी पिया। हाल त ॿुध, अकेलो काॾे निकिरी पियो आहीं? जेकॾहिं न अची वञे ओठे वारनि खे हथ त हणी धरणा करे छॾींदई। नहीं क़ुरान वो भला भज त भजऊं। अरे अरे बीह कॾहिं था हलूं? अरे मूंखे हिते अकेलो बादरनि में छॾी भॻो थो ई। बीह कॾहिं हलूं था?
सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।